अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 जुलाई 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हैदराबाद में जस्कम आरिसर जो एहतजाजी मुज़ाहिरो, मुज़ाहिरीन ते पुलिस जी चढ़ाई। जस्कम आरिसर जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल फताह चन्ना ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे खंभियो वियो। मलीर जे पिपरीवारा इलाइक़े में अवामी तहरीक पारां तरबियती वर्कशॉप मुनक़िद। घोटकी में धाड़ियल राज, लाक़ानूनियत, कारपोरेट फार्मिंग, डेमनि, कैनालनि ऐं वसीलनि जी फुरूट ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। पड ईदन में रैली ऐं ठठे ज़िले में बि इजलास मुनक़िद। मोरे में पेश आयल 20 मई वारे सान्हे बाद हींअर ताईं पुलिस 50 ॼणनि खे गिरफ़्तार करे चुकी। हुकूमत जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ को बि क़दम न खयो। बेगुनाह 50 ॼणा गिरफ़्तार थी चुका। मिठी में मंशात ख़िलाफ़ एहतजाजी मार्च। टंडे जाम भरिसां कुनर ऑयल फील्ड जे कचनि मुलाज़िमनि जो पको न किरण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमप्रस्त अॻवान अली हसन चांडीअ जी वरसी मल्हाई वई। सचल ॻोठ में तक़रीब मुनक़िद। SUP जे सदर सैद ज़ैन शाह ऐं ॿियनि जो ख़िताब। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। GS सिंध क़ौमी मुहाज़ पारां हैदराबाद में हैदराबाद प्रेस क्लब अॻियां जस्कम आरिसर जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल फताह चन्ना, ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र आफ्ताब सरकी, शाहज़ेब सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त हैदराबाद समेत सॼी सिंध मां अदालतनि खां मथांहनि क़दमनि वसीले क़ौमी कारकुननि खे जबरी तौर ते खंभे गुम कयो पियो वञे। खंभे गुम कयल मोहम्मद अयूब कांधड़ो, इंसाफ़ दायो मुर्तज़ा जुणेजो, सुहेल रज़ा भट्टी, मोहन मेघवाड़, एजाज़ गाहो समेत समूरनि क़ौमी कारकुननि जी फौरी बाज़ियाबी लाइ गॾियल क़ौमनि, इंसानी हक़नि जी तनज़ीमनि ऐं सिंधी क़ौम खे अपील कई त कूड़नि केसनि में गिरफ़्तार थियल जस्कम आरिसर जे अॻूणे वक़्ती सदर अरबाब भील, टंडो मोहम्मद ख़ान जे ज़िले सदर अब्दुल ख़ालिक़ ख़ासखेली, हैदराबाद जे मेहराण मीराणी, शाहजहान मीराणी ऐं ॿियनि क़ौमी कारकुन जी आज़ादी ऐं कूड़नि केसनि जे ख़ात्मे लाइ मदद कई वञे। हीउ एहतजाज ज़ुल्म, जबर ऐं क़ौमी आवाज़ दॿाइण ख़िलाफ़ हिकु पुरअमन मज़ाहमती क़दम आहे। GS सिंध क़ौमी मुहाज़ जस्कम आरिसर वाज़ह करे थी त क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि, क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस हणण ऐं बेजा गिरफ़्तारियूं कंहिं बि सूरत में क़बूल न कयूं वेंदियूं। GS सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर हर फोरम ते पंहिंजी धरती क़ौमी कारकुननि ऐं अॻवान जे हक़नि लाइ बेख़ौफ़ आवाज़ बणिजी जदोजहद जारी रखंदी। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी हो त पुरअमन एहतजाज ते पुलिस चढ़ाई करे जस्कम आरिसर जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी भाऊ अब्दुल फताह चन्ना ऐं क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो। रियासती अमलदार फताह चन्ना, शाहज़ेब दायो, नवाब मगसी ऐं इबरार सिंधी खे खंभे खणी विया। जॾहिं त राति देर सां फताह चन्ना जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। सियासी समाजी तनज़ीमनि पारां गिरफ़्तारियुनि ऐं पुलिस चढ़ाई जी मज़म्मत कई वई। सिंध सभा मर्कज़ पारां पिणु हैदराबाद में जस्कम आरिसर जे पुरअमन एहतजाज ते चढ़ाई जी मज़म्मत कंदे चयो वियो त जेकॾहिं उन्हनि खे आज़ादु न कयो वियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। GS सिंध तहरीक जामशोरो पारां पिणु फताह चन्ना जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे गिरफ़्तार कयल समूरनि अॻवाननि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो वियो। GS सिंध क़ौमी पार्टी पारां पिणु मज़म्मत कंदे गिरफ़्तार थियल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु करण जी घुर कई वई। रियासती इदारनि हथां खंभे गुम कयल इंसाफ़ दाए
जी वालदा जी तबियत में बेहतरी नाहे अची सघे। लाड़काणे जी सिविल अस्पताल जे ICU में दाख़िल इंसाफ़ दाए जी अमर जी तबियत में को बि सुधारो अची न सघियो आहे। सिंधी अदबी संगत औरतुनि जी आज़ादी बराबरी ऐं तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, औरत जॉइंट सेक्रेटरी खालदा मुनीर, ख़ज़ानची शबीर सियाल, ऑडिटर अयाज़ लतीफ़ दायो सिंध में गैर जे नाले ते थींदड़ औरतुनि जे क़त्लनि इंसानी हक़नि जी लताड़ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे बयानु जारी कयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त 2025 दौरान सिंध अंदरि गैर जे नाले ते थियल 110 क़त्लनि मां 82 औरतुनि जो निशानो बणिजणु हिकु इंतिहाई ख़ौफ़नाक अलमियो आहे, जेको समाजी पसमानदगी, औरत दुश्मन ज़हनियत ऐं रियासती बेहसी जो नतीजो आहे। औरतुनि ख़िलाफ़ तशदुद, ख़ासि तौरु गैर जे नाले ते क़त्ल रुॻो फ़र्दनि जो ॾोह न पर हिकु समाजी ऐं मुआशी जोड़जक जी पैदावार आहिनि, जेके सरमाएदाराणे निज़ाम ऐं जागीरदाराणे रिवायतुनि में जुड़ियल आहिनि। बयान में वधीक चयो वियो त औरतुनि खे सानवी हैसियत में रखणु, उन्हनि जी महिनत, आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी खे दॿाइण वारी सोच दरअसल मर्दाणी बालादस्ती ऐं मुआशी इस्तिसाल जे गठजोड़ जो हिसो आहे। गैर जे नाले ते क़त्ल, कारोकारी ऐं अहिड़ियूं ॿियूं औरत दुश्मन रिवायतूं जागीरदाराणे ऐं क़बाइली ज़हनियत जी पैदावार आहिनि, जेके औरत खे मिल्कियत सम्झनि थियूं ऐं उनजी शख़्सियत खे रद्द कनि थियूं। सिंधी अदबी संगत सिंध पंहिंजे सभिनी मक़ामी शाख़नि खे हिदायत जारी करे थी त हूअ औरतुनि जे ख़िलाफ़ थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी गरजाणियूं कोठाइनि, अदबी प्रोग्राम मुनक़िद कनि, बहस, मुबाहिसा, मुशाइरा ऐं सक़ाफ़ती सरगर्मियूं मुनक़िद कनि, जेके समाजी आगाही पैदा करण सां गॾोगॾु औरतुनि जे हक़नि लाइ गॾियल आवाज़ बणिजनि। असां हुकूमत ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो करियूं था त औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ लाॻापियल क़ानून ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। बज़्म रूह रिहान पारां शाह लतीफ़ जे हाफ़िज़ सुघड़ शाइर नाथे फ़क़ीर जी यादि में मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत शाहनवाज़ मैसर कई, जॾहिं त ख़ासि महिमान डॉक्टर नवाज़ मेमण, मोहम्मद ख़ान जरवार, ख़ान मोहम्मद जरवार, काज़ी मक़सूद, प्रोफेसर अशरफ समो, मौला बख्श मोहब्बती, सलीम चना, अब्द मक्सी, तालिब बंभरो, आशिक सोलंगी, दरिया ख़ान पीरज़ादो, आफ़ताब भट्टी हुआ, जॾहिं त शिरकत कंदड़नि नाथे फ़क़ीर जे फ़न फ़िक्र ॾाहप ते तफ़सील सां बयानु कयो। मलीर जे पिपरीवारा इलाइक़े में अवामी तहरीक ज़िले मलीर तरफ़ां हिकु ॾींहं जो तालीमी तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। तालीमी वर्कशॉप में अवामी तहरीक जो मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासकी अली निगरान तौरु शरीक थियो, जंहिंमें ज़िले ऐं यूनिटनि मां अॻवाननि तोड़े कारकुननि ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻवाननि पिणु शिरकत कई। तरबियती वर्कशॉप में रसूल बख्श पलीजो जो मक़ालो पंहिंजी सोच, रवैये ऐं कम जे ढंग में सुधारा आणियो जो ग्रुपनि जी सूरत में पढ़ाई कई वई, जंहिंखां पोइ उन ते हर ग्रुप तरफ़ां अलॻि अलॻि तबसरो पिणु कयो वियो, जॾहिं त वर्कशॉप में कारकुननि गीत पिणु ॿुधाया। अवामी तहरीक जे वर्कशॉप में ज़िले मलीर जी सदर पिरह सुमरो, जनरल सेक्रेटरी एडवोकेट ख़ालिद तुनियो, अब्बास मलाणो, डॉक्टर रहमतुल्लाह बिरोही, रफ़ी लगारी, नज़ीर मेमण, कामरेड अली मोहम्मद कलमती, एडवोकेट अब्दुल्लाह बप्पड़ा, एडवोकेट रोस्तम सारंग कांधड़ो, साख सिंधु, अनमोल मेमण, दुआ, आबदा कलमती, साजिदा मलाणो, ज़ाहिदा नवाज़ ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। घोटकी में पिणु अवामी तहरीक पारां धाड़ियल राज, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि, डेमनि ऐं क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻवान शमशाद ॿपड़, रुबीना भट्टी, हिना जतोई, सोरठ भट्ट, अवामी तहरीक ज़िले घोटकी जे ऑर्गेनाइज़र जमाल भुट्टो, माशूक चाचड़, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे मीर मुनवर टालपुर, अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे नायब सदर बादल मलक, जीए सिंध क़ौमी मुहाज़ जे महबूब घोटो, हबीबुल्लाह, राबेल, आदेश कुमार, जुनेद लाल ऐं ॿियनि अॻवाननि चयो त सिंध में धाड़ियलनि खे मुनज़म रिथाबंदी तहत मचाए मवाड़ कयो वियो आहे।
धाड़ेलनि खे पीपल्स पार्टी जी सरकारी सरदारनि जी सरपरस्ती हासिलु आहे। धाड़ेलनि खे अफ़गानिस्तान मां नेटो जा हथियार स्मगल करे ॾिना पिया वञनि। हुननि चयो त सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा करण लाइ सिंध जे ॿाहिराड़े में धाड़ेल गर्दी ऐं शहरनि में दहशत गर्दी खे हथी ॾिनी वई आहे। हुननि चयो त कारपोरेट फार्मिंग जा मनसूबा सिंधी क़ौम खे ग़ुलाम बणाइण जी साज़िश आहिनि। कारपोरेट फार्मिंग वसीले सिंधियुनि खां पंहिंजी धरती ऐं दरिया फुरियो पियो वञे। कारपोरेट फार्मिंग मुआशी ऐं माहौलियाती दहशत गर्दी आहे। धाड़ेल राज कारपोरेट फार्मिंग डेमन कैनालनि ऐं क़बीलाई दहशत गर्दी ख़िलाफ़ कोठायल कॉन्फ्रेंस में करारदादो मंज़ूर कंदे मुतालबो कयो वियो त सिंध मां सरदारी निज़ाम कारोकारी संगचट्टी जरगन ऐं क़बीलाई दहशत गर्दी जो ख़ात्मो कयो वञे। आइन ऐं कानून जी हुक्मरानी यकीनी बणाई वञे। बलूचिस्तान जी न्याणी बानो बलोच जे क़ातिल क़बाइली सरदारनि ऐं उन्हनि जी सरपरस्त हुक्मराननि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। कारोकारी जी हिमायत कंदड़ ऐं बानो बलोच जे क़ातिल क़बाइली सरदारनि जी हिमायत में मुहिम हलाईंदड़ बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। जबरी मज़हब मटाए ज़ोरी शादियुनि समेत हर क़िस्म जे और दुश्मन रीतनि रस्मनि जी हिमायत कंदड़ हुक्मराननि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। कॉन्फ्रेंस में मुतालबो कयो वियो त लाड़काणे, सखर, घोटकी, शिकारपुर, कंदकोट, कश्मीर ऐं ॿियनि ज़िलनि में सरकारी सरदारनि जी सरपरस्ती में क़ाइमु अगवा इंडस्ट्री धाड़ेल राज ऐं उन्हनि खे नेटो जा हथियार मिलण वारे मामले ते सुप्रीम कोर्ट जे हाज़िर सर्विस जजनि ते मुश्तमिल आला अदालती कमीशन जोड़ी वञे, जेका धाड़ेलनि जे असल सरपरस्तनि, सहूलियतकारनि ऐं हथियारनि जी फ़राहमी जो पतो लॻाए। शहीद नसरुल्लाह गॾाणी, साफ़ी जानवंद महर ऐं उस्ताद अल्लाह रखियो नदवाणी समेत समूरनि बेगुनाह माण्हुनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। प्रिया कुमारी समेत समूरनि मग़वियुनि खे बाज़ियाब कराए धाड़ेलनि ख़िलाफ़ असराइतो ऑपरेशन कयो वञे। सिंध जे तेल, गैस, कोयले, मैदनियात, बंदरगाहनि ऐं पाणी समेत समूरनि वसीलनि ते सिंध जी क़ौमी मालिकी तस्लीम कई वञे ऐं वफ़ाक़ जे नाले में पंजाब जूं अजारादारियूं ख़तमु कयूं वञनि। कारपोरेट फार्मिंग, कैनालनि, डेमनि ऐं वसीलनि जी फुलूट ख़िलाफ़ अवामी तहरीक तालिक़े नौशर ऐं फ़िरोज़ तरफ़ां पड ईदन भरिसां जलाल जे स्टाफ खां जलाल जी चौदगी ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी अॻवानी अवामी तहरीक जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी महानूर मल्लाह, अवामी तहरीक जी मरकज़ी अॻवान हुसैन सुमरो, डॉक्टर फ़िदा, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी अॻवान आतिफ़ मल्लाह, अवामी तहरीक ज़िले नौशर ऐं फ़िरोज़ जे सदर लतीफ़ भट्टी, पिरह मल्लाह, अली नवाज़ आलमाणी, सोणी सुमरो, सदाम सुमरो ऐं ॿियनि कई। रैली में सिंध जे ज़मीननि ते कब्ज़नि ऐं पाणी ते धाड़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त कारपोरेट फार्मिंग मनसूबनि वसीले सिंध समेत मुल्क जे मज़लूम माण्हुनि जे वसीलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। अवामी तहरीक ज़िले ठठे जी जनरल काउंसिल जो इजलास ज़िले सदर रज़ाक चांडियो जी सदारत में मकली में थी गुज़रियो। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो ऐं मजीद सागर परिहाड़ पिणु शिरकत कई। कारपोरेट फार्मिंग वसीलनि जी फुरलूट ऐं डेमनि ऐं कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 8 अगस्त 2025 ते मंझंदि 3 वॻे गुजे शहर में ऐं 24 अगस्त 2025 ते घारो शहर में कारपोरेट फार्मिंग वसीलनि जी फुरलूट, डेमनि ऐं कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध वतन जे आजपे ख़ुशहाली लाइ जा खोड़ींदड़ क़ौम परस्त अॻवान ऐं केतिरनि ई किताबनि जे लेखक अली हसन चांडी जी 12वीं वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते कराची जे सचल ॻोठ जी पब्लिक लाइब्रेरी में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त पंजाब इन होड़ ते क़ाइमु आहे त असां कैनाल ठाहींदासूं। केतिरा कैनाल ठही विया आहिनि, केतिरनि ते कमु हले पियो। असां पुरमन जदोजहद जारी रखंदा पिया अचूं। ॿिनि सूबनि खे बि जदोजहद में शामिलु कयूं था। असां पंहिंजे वतन जी मालिकी तां कॾहिं बि हथ न खणंदासीं।
सैयद ज़ैन शाह वधीक चयो त जेके ॿियूं मुल्क जूं मर्कज़ परस्त जमायतूं आहिनि उहे वन यूनिट जूं हामी हुयूं। सुञाणप ख़तमु करण बि उन्हनि लाइ को मसइलो न हो, पर अली हसन चांडियो उन वफ़ाक़ जो हामी हो जंहिंमें सभिनी जी क़ौमी सुञाणप बरक़रार रहे। उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह वधीक चयो त जिनके करे घणनि पराए आसरे ते जेकी जिन सियासत कई आहे उहे उन लठ खां सवाइ न कोन सघंदा, पर हिन पंहिंजे ज़हन हुनजो साफ़ हो। उनजे करे हुन बुनियादी तौर ते क़ौमी बिल्डिंग करणी, उन मुआशरे खे सुधारणो हो, उन में इस्तेसाल खे ख़तमु करणो हो, उन में जमहूरियत आणणी हुई, उन में इंसानी बराबरी हुई ऐं इस्तेसाल कंदड़ उन्हनि खे तबक़ाती इस्तेसाल कंदड़ उनखे ख़ात्मो हो। त उन वटि एतिरा वसी जदोजहद जो तसवुर हो जो हू हलंदो रहियो ऐं आख़िरी दम ताईं हलंदो रहियो, कॾहिं थको कोन। उन करे आउं सम्झां पियो इहा सॼी शइ पाण थोरे घणे फ़र्क़ सां मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि हूंदासूं, पर बुनियादी तसवुर जेको हिन मुल्क लाइ ऐं पंहिंजे हिन वफ़ाक़ में रहंदे ऐं पंहिंजी क़ौमी बिल्डिंग करण था चाहियूं, पंहिंजी क़ौम जी तामीर करण था चाहियूं, उनजो पहिरियों हक़ में था चाहियूं, पंहिंजे वसीलनि ते मालिकी था चाहियूं, उनजी शहरियत ते पंहिंजी पाण कानून साज़ी करण जा हामी आहियूं। इहे सभु हिक तरफ़ इहो आहे। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां 27 सालनि जे नौजवान सदाकत ख़ासखेली जी जबरी गुमशुदगी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे चेयरमैन सुहेल अबड़े चयो आहे त सदाकत ख़ासखेली समेत सवें क़ौमी कारकुननि जी अहिड़ी जबरी गुमशुदगी पाकिस्तानी रियासत जे फ़ाशिस्ट गैर जमहूरी ऐं गैर इंसानी रवश जी अक्कासी करे थी। सिंध में सियासी आवाज़ बुलंद कंदड़ माण्हुनि खे अगवा करणु, तशदुद करणु ऐं गुम करणु रियासती दहशतगर्दी जी बदतरीन मिसाल आहे। असां जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां आलमी ज़मीर गॾियल क़ौमनि, ह्यूमन राइट्स वाच, एमनेस्टी इंटरनेशनल ऐं ॿियनि इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त सिंध मां क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ फ़ौरी नोटिस वरितो वञे, पाकिस्तानी रियासती इदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जेके इंसानी हक़नि जी भञकड़ी में मुलविस आहिनि, गुम कयल समूरनि सियासी कारकुननि खे फ़ौरी बाज़ियाब कयो वञे, सिंध अंदरि पैदा थियल ख़ौफ़, डहकाव ऐं बेचैनी जे माहौल खे ख़तमु करण लाइ रियासती ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो वञे। असां वाज़ह करियूं था त सिंध जी आज़ादी, ख़ुदि मुख़्तियारी ऐं क़ौमी हक़नि लाइ जदोजहद जारी रहंदी। टंडेजाम भरिसां कुनर आयल फील्ड जे कचनि मुलाज़िमनि खे पको न करणु ऐं खूहनि ते लमसम पॉलिसी तहत चौकीदार मुक़ररु करण ख़िलाफ़ मुलाज़िमनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। हुननि जो वधीक चवणु हो त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बदिरां ॿाहिरां आयल माण्हू नौकिरियुनि में पका थी विया आहिनि, पर असांखे पको नथो कयो वञे। हुननि चयो त असांखे पको करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी लखें एकड़ ज़मीन धारिन माण्हुनि खे ॾेई धरती धड़नि खे धरती तां बेदख़ल करे हक़ हुक्मरानी खां परे रखण जी साज़िश कई पई वञे। कारपोरेट फार्मिंग जे नाले में हर ज़िले अंदरि नई रियासत क़ाइमु कई वेंदी, उन करे इहो मनसूबो कंहिं बि रीति सिंध जी आवाम खे क़बूल न आहे। सिंध हुकूमत कारपोरेट फार्मिंग मनसूबो रद्द करण जो नोटिफिकेशन जारी करे। अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में चयो त सिंध में हथरादू, गुरबत ऐं बदहाली मुसलत कई वई आहे। पीपल्स पार्टी करप्शन ऐं इक़्तिदार ख़ातिर सिंध जे लखें एकड़ ज़मीन ऐं वसीला ॾेई छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी इक़्तिदार लाइ हर सौदो करण लाइ तयारु आहे, उन करे चोथों भेरो इक़्तिदार ते मुसलत कई वई आहे। सिंध में धाड़ेल राज आहे, रोज़गार नाहे, बुख बदहाली ऐं बेरोज़गारी आहे, जहालत ऐं लाक़ानूनियत आहे। सिंध जा माण्हू अवाम दुश्मन निज़ाम मां बेज़ार थी चुका आहिनि।
सिंध सभ खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ सूबो आहे। सिंधु तेल गैस ऐं ॿिया वसीला वफ़ाक़ जे हवाले आहिनि। सिंध जी कमाई ते सॼो मुल्क हले थो। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त पंजाब 1.5 सदी खां सिंध जे पाणी ते धाड़ा हणी रहियो आहे। सिंध खे पाणी जो हिसाब समेत तेल गैस कोयलो ऐं ॿी लुटियल दौलत जो हिसाब ॾेई सिंध जे माण्हुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट KN शाह पारां चीफ ऑर्गेनाइज़र बाग़ी अज़ीज़ चांडी जी सदारत में डिग्री कॉलेज खैरपुर नाथन शाह में सिंध जे क़ौमी दानिश्वर ख़ाकी जोए जे किताब तनज़ीम कारी जा उसूल ते हफ़्तेवार स्टडी सर्कल हलायो वियो। उन मौक़े ते KN शाह यूनिट जे अॻवाननि मेंबरनि हमदर्दनि दोस्तनि शिरकत कई ऐं ख़ाकी जोए जे किताब तनज़ीम कारी जा उसूल ते पंहिंजा पंहिंजा वीचार वंडिया। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले कोरंगी पारां कोरंगी बिलावल कॉलोनी में हफ़्तेवार स्टडी सर्कल मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत ज़िले कोरंगी जे चीफ ऑर्गेनाइज़र शुएब शेख कई। जॾहिं ते स्टडी सर्कल में अब्दुल वाहिद आरिसर जे किताब पिरह जो पैगाम जे 10 सुफ़नि ते कराची डिवीज़न जे ऑर्गेनाइज़र लतीफ़ मेमण ऐं ॿियनि पंहिंजा वीचार वंडिया। जॾहिं त दिलीप कुमार, पहलवान कुमार, ज़ुबैर लंजार, मुसवर शेख ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी पारां पिणु हफ़्तेवार स्टडी सर्कल मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोई जी सदारत हेठि रहबरनामे किताब जे बाब ॿिएं क़ौम छा आहे ऐं क़ौम कीअं जुड़ंदी आहे ते थी गुज़रियो। सर्कल जी शुरूआति ज़िले लियारी जे चीफ ऑर्गेनाइज़र उबैद बिरहमाणी कई। मोरे में 20 मई ते पेश आयल मोरो सान्हे खां पोइ मुसलसल गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो जारी आहे। एहतिजाजी मुज़ाहिरे में शिरकत कंदड़ या उन्हनि जे हमदर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि। ॻोठ बजाराणी लेगारी खे अञा ताईं कड़ो बरक़रार आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं 50 ॼणा पुलिस गिरफ़्तार करे चुकी आहे, जॾहिं त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ को बि क़दम नाहे खंयो वियो। शहीद इरफान ऐं ज़ाहिद जा कातिल त गिरफ़्तार थी नाहिनि सघिया, न वरी पुलिस उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ को क़दम खणण लाइ तयारु आहे, जॾहिं त शहीदनि जे वारसनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि ऐं शहीदनि जे हमदर्दनि ख़िलाफ़ पिणु ऋण ॿारियो वियो आहे। हिन वक़्त ताईं 50 ॼणा गिरफ़्तार थी चुका आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जेलनि में वाड़ियल आहिनि। किन खे त अञा ताईं ज़ाहिर बि नाहे कयो वियो। गिरफ़्तार थींदड़नि में सलीम लगारी, ग़ुलाम अली लगारी, सूफ़ ख़ान, मुज़म्मिल हुसैन लगारी, सजाद अली लगारी, अब्दुल लतीफ़ लगारी, शहज़ाद लगारी, कल्ब अली, ग़ुलाम शबीर लगारी, अली अहमद लगारी, माशूक लगारी, वज़ीर लगारी, सद्दाम लगारी, फ़ैज़ मोहम्मद लगारी, मशहूद लगारी, मंसूर लगारी, माशूक लगारी, मोमिन लगारी, मुख्तियार लगारी, हनीफ़ लगारी, मेहराब लगारी, शाहिद लगारी, मंजूर लगारी, साईं बख्श लगारी, सिकंदर अली, फ़याज़ लगारी, मुनवर लगारी, जावेद कोराई, यूसुफ जतोई, मसरूर कारियो, सदाम मरी, इम्तियाज़ मरी, आमिर कल्होड़ो, सजाद खोखर, समद भट्टी, अकरम भट्टी, कामरान रुस्तमाणी, इमरान जोयो, जावेद जतोई, अमजद जतोई, तालिब सोलंगी, साजिद लांघा, ख़ालिद चांडियो, ममताज़ रिंद, गुलज़ार चांडियो, अब्दुर्रहीम चांडियो, अवेस चांडियो, साजिद खोसो, शौकत खोखर ऐं सिंधी इनाम शामिल आहिनि, जॾहिं त इन्हनि जी आज़ादी लाइ के बि क़दम न पिया खंया वञनि। सिंध सागर पार्टी पारां मरकज़ी इंतिज़ामी कमेटी जे फ़ैसिले जी रोशनी में सूमर 3 अगस्त ते सिंधु किनारे अल मंज़र ते सिंध सागर पार्टी ज़िले जामशोरे पारां उबैदुल्ला सिंधी स्टडी सर्कल शुरू कयो वेंदो। मिठी में मंशात ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च कयो वियो, जंहिंजी अॻवानी विजय सागर, तुलसी बालाणी, दिलीप कुमार, शिवलाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। बिलावल पार्क मिठी खां कश्मीर चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई ऐं सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते अॻवाननि फौरी तौरु कार्रवाई करे मंशात जो विकिरो रुकराइण जो मुतालबो कयो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं।
इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।